नाज़रीन खोड़ा जे क़ौमी शाहराह ते सुजुकी ऐं डाटसन में टक्कर थियो आहे। 3 ॼणा फौत थी विया आहिनि। ही केतिरा ई ज़ख़्मी थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे खोड़ा खां क़ौमी शाहराह ते सुजुकी ऐं डाटसन में टक्कर थियो आहे। 3 ॼणा फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। हादसे सबबि 3 ॼणा फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सुजुकी में सवार ॻोठाणा गंबट वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो आहे। पुलिस मूजिबि सुजुकी में सवार ॻोठाणा गंबट वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे खोड़ा खां जिते क़ौमी शाहराह ते सुजुकी ऐं डाटसन में टक्कर थियो आहे। 3 ॼणा फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। क़ौमी शाहराह ते सुजुकी ऐं डाटसन में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में 3 ॼणा फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि सुजुकी में सवार ॻोठाणा गंबट वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। अफ़सोसनाक ख़बर आहे खोड़ा खां क़ौमी शाहराह ते सुजुकी ऐं डाटसन में टक्कर जे नतीजे में 3 ॼणा फौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन टंडो अलहर में मासूर बोर मुतासिर शख्स एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे। टंडो अलहर में मासूर बोर मुतासिर शख्स एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वक़्त टंडो अलहर जिते टंडो अलहर में मासूर बोर मुतासिर शख्स एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे। टंडो अलहर में मासूर बोर मुतासिर शख्स एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे जॾहिं त वाहर नथनि ख़िलाफ़ बोर मुतासिर माज़ूर शख्स इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। माज़ूर शख्स भातिन सां गॾु मुख़्तियारकार झंडो मरी ऐं ॿियनि अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे जॾहिं त बोर मुतासिर शमणाए चंदन का बि वाहर न कई वई आहे। वाहर नथनि ख़िलाफ़ बोर मुतासिर मासूर शख्स इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। माज़ूर शख्स भातिन सां गॾु मुख़्तियारकार झंडो मरी ऐं ॿियनि अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं टंडो अलहर खां वाहर नथनि ख़िलाफ़ बोर मुतासिर माज़ूर शख्स इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। मासूर शख्स भातिन सां गॾु मुख़्तियारकार झंडो मरी ऐं ॿियनि अमलदारनि सां ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे जॾहिं त वाहर नथनि ख़िलाफ़ बोर मुतासिर माज़ूर शख्स इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। नाज़रीन ॿी ख़बर शामिल कयो टंडो अलहर मासूर शख्स घर भातिन सां एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे जॾहिं त टंडो अलहर में मासूर शख्स घर भातिन सां गॾु एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे। टंडो अलहर में मासूर शख्स घर भातिन सां गॾु एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे। ख़बर अवांखे ॾिनीसीं टंडो अलहर जिते टंडो अलहर में मासूर शख्स घर भातिन सां गॾु एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे।